अच्छा तव्हांजो एमपी केरु आहे? पीपी एमपी तव्हांजी पीपी आहे? हा पीपी केरु आहे? असीं पीपी खे आहियूं। पीपी के हा केरु आहे? एमपी केरु आहे? एमपी केरी कोन्हे, केरु आहे? एमपी केरी कोन्हे? आसब आहे, आसब आसब चांदियो। आसिफ चंचो आहे एमपी। हा वोट पीपी खे केरु आहे जो नुमाइंदो केरु आहे? एमपी केरु आहे तव्हांजो? आसप असब हा चांडियो आसप। बरसात में पियो आहे। अब असीं गरीब माण्हू, पाणी आयो आहे घरनि में। हाणे बरसात में घर किरी पियो आहे। अव्हां जी महिरबानी जे असांजे घर ठाहे ॾींदा त महिरबानी अव्हां जी आहे। अच्छा पाणी अञा ताईं भरियो पियो आहे? अञा त कढण केरु ॾिसण कोन आया आहे। तव्हां भला एमपी केरु आहे? असीं पीपी खे आहियूं। पीपी के हा पानी घर बुॾी आहे न। घरनि में का माना का न को केरु ऑफिसर आयो आहे न को कुझु न को का शइ। असीं ग़रीब हाणे बीमार माण्हू न को मज़ूरी न को कुझु। पाणी घर बुॾा पिया आहिनि। असीं इहो वेठा आहियूं। ही घर किरिया बन छा तव्हांजा? हा घर किरी पिया आहिनि सभु टोटल। अच्छा तव्हांजो एमपी केरु आहे? पीपी एमपी तव्हांजी पीपी आहे? हा बीमार आहे केरु कमाए वारो कोन्हे। असांखे केरु ॾे ते असीं खायूं। नंढड़ा ॿार 5-6 आहे नंढड़ा। बुख पिया मरूं। नटू बटू केरु कोन्हे। न को मजूरी न को कुझु कोन्हे असां वटि। न को पाणी जो नेकाल आहे न को असांजे घर में पाणी हुयो। असीं केॾी महिल उपलाए नंढड़ा ॿार बुख पिया मरनि। न को अंध भितरो सभु तरी विया आहियूं। ॿाहिरि कढी कढी असीं ॿाहिरि रखिया आहियूं। वोट किथे ॾींदा आहियो? वोट पीपी खे केरु आहे जो नुमाइंदो केरु आहे? एमपी केरु आहे तव्हांजो? आसप असब हा चांडियो आसप। घणा घर आहिनि टोटल? घर घर 12-13 घर आहिनि। घणा घर किरिया आहिनि? घर सभु किरी विया। बाक़ी 2-3 छॾिया घरनि में पाणी पियो आहे। पोइ गटण आया हुआ पाणी हिते? केरु आयो आहे? केरी कोन आयो। वोट कंहिंखे ॾींदा आहियो? वोट पीपी खे। केरु आहे तव्हांजो हिते? पंहिंजो एमपी केरु आहे? एमपी केरु आहे? एमपी केरी कोन्हे, केरु आहे? एमपी केरी कोन्हे? आसब आहे, आसब आसिफ आसब चांदियो। आसिफ चंचो आहे एमपी। हा